अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असां ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल तकरार जे नई ईंदड़ एपिसोड जे बारे में। इन तफ़सील ॻाल्हि शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अॻे असांजे चैनल ते न आहियो त मेरे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त 5000 चैलेंज में असांजो भरपूर साथ ॾींदा, जंहिंमें इंशाल्लाह असांखे बि शोहरत मिलंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों इंशाल्लाह सूमर जे ॾींहुं ड्रामो अची चुको है, बयान थी चुको है। जॾहिं ड्रामो जो टाइम अचे सूमर जे ॾींहुं इंशाल्लाह अपलोड कयो वेंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलो त मीर ऐं मूंसां कॾहिं बि हाणे पाण में कोन ठहंदा। ऐं ॿिए पासे रसन नवाब खान मीर खे फासाइण जी पूरी कोशिशि कंदो, उनखे मुठ में क़ाबू करण जी कोशिशि कंदो ऐं मीर उन सां सिधो सूं ठाह कंदो, पर मीर अंदरो अंदरो उन सां विढ़ंदो ईंदो। ऐं ॿिए पासे शेर सिजाल खान जे घर में घिरण जी पूरी कोशिशि कंदो, मतिलबु पूरी प्लानिंग ठाहींदो। वो वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा।